बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तव्हां मुमताज़ ख़ास के लिए तमाम शो पिया MK सिंधी एक्सप्रेस TV। असां जो मौजूद आहियूं घोटकी ज़िले में। असां सां हिकु बहितरीन ऐं दीन सां मोहबत कंदड़ नात ख़ान मिली वियो आहे मोहम्मद अली साहब जो इलाही एल्बम्स थियल आहिनि नातुनि जा। ऐं सो अॼु साईं सां मिली वियो आहे। साईं खे गुज़ारिश कंदासीं त दोस्तनि खे का नात ॿुधायूं। अस्सलाम वालेकुम मोहम्मद अली। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। मौजूदा तव्हां माशाल्लाह इलाही सारी नातूं रिकॉर्ड करायूं हुयूं ऐं तव्हांजा एल्बम बि आयल आहिनि। पर अॼु तव्हां असांखे का ख़ूबसूरत नात ॿुधायो जेका पाण करीमन जी शान में हुजे। हिकिड़ी नात आहे, मशहूरु नात आहे उस्ताद राज साईं आजी गुलाम नबी भाई सलाम ताले जी। माशाल्लाह गुलाम नबी भाई साहब बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुतेब मेहरबानी सदखा सिवा करेवल, मुतेब मेहरबानी सदखा सिवा करेवल। मां ला इलाज आया मुझी दवा करेवल, मां ला इलाज आया मुझी दवा करेवल। मुतेब मेहरबानी सदखा सिवा करेवल, मां ला इलाज आया मुझी दवा करेवल। आया तबीब काफी पर पो मिली न माफ़ी, आया तबीब काफी पर पो मिली न माफ़ी। आया तबीब काफी पर पो मिली न माफ़ी, आया तबीब काफी पर पो मिली न माफ़ी। तू आ शफीक शाफी शब में शफा करेवल, मां ला इलाज आया मुझे दवा करेवल। मुतेब मेहरबानी सदखा सिवा करेवल, मां ला इलाज आया मुझी दवा करेवल। आशिक रहो रड़िया अज आखिरी घड़िया, आशिक रहो रड़िया अज आखिरी घड़िया। आशिक रहो रड़िया अज आखिरी घड़िया, आशिक रहो रड़िया अज आखिरी घड़िया। लिल्लाह लग लड़िया दगते दुआ करेवल, लिल्लाह लग लड़िया दगते दुआ करेवल। मां ला इलाज आया मुझी दवा करेवल। मुतेब मेहरबानी सदखा सिवा करेवल, मां ला इलाज आया मुझी दवा करेवल। मरणो जरूर आहे कोई एतराज नाहे, मरणो जरूर आहे कोई एतराज नाहे। मरणो जरूर आहे कोई एतराज नाहे, मरणो जरूर आहे कोई एतराज नाहे। अज काफिले खे काहे हाफिज खुदा करेवल, अज काफिले खे काहे
हाफिज खुदा करेवल मां लाइलाज आया मुझी दवा करेवल मूते भी मेहरबानी सदका सिवा करेवल मां लाइलाज आया मुझी दवा करेवल आयो डहे जा हेडे अचो हबीबा 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 हर मिनट हर मर्ज खां महेसर आजो सफ़ा करेव हर मर्ज खां महेसर आजो सफ़ा करेव मां लाइलाज आया मुझी दवा